नसीराबाद खां CN न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर जी रिपोर्ट मूजिब नसीराबाद रूहानी तुलबा जमात जे मदरसा सिद्दीकिया शेख मोहल्ला में रूहानी तुलबा जमात पंजाब जे उहदेदारनि दौरो कयो, जंहिंमें मौलाना जुन्नेद कबीर ताहिरी ऐं दिलावर अली ताहिरी शामिल हुआ। रूहानी तुलबा जमात इस्लाहुल मुस्लिमीन ब्रांच शेख मोहल्ला जे उहदेदारनि गॾिजी शानदार इस्तक़बाल कयो। इन मौके ते महफ़िल ज़िक्र जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत तलावत पाक कलाम सां कई वई। नाथख़्वानी ऐं मनक़बतूं पढ़ियूं वयूं। प्रोग्राम जी सदारत हज़रत अल्लामा ख़लीफ़ा साईं उबैदुल्लाह पंवर ताहिरी साहब जिन कई। इन में महिमान ख़ास ख़लीफ़ा साईं सुल्तान अहमद सीहर ताहिरी, ख़लीफ़ा साईं मोहम्मद याकूब बाहूचो ताहिरी ऐं जमायत उलमा ताहिरिया जमायत इस्लाहुल मुस्लिमीन रूहानी तुलबा जमात जे मरकज़ी सूबाई ज़िले जे उहदेदारनि पिणु शिरकत कई। इन मौके ते आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पाराया विया। जमायत इस्लाहुल मुस्लिमीन ब्रांच नसीराबाद जो सदर डॉक्टर अदनान बशीर शेख ताहिरी आजियाणो पेश करे इस्तक़बाल कयो। पंजाब खां आयल वफ़द खे रिकॉर्ड चेक करायो वियो। प्रोग्राम जे आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची